अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वला आलिही व अज़वाजिही व अस्हाबिही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमाईन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन। सुभान अल्लाह। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वदा वनवन कर जतवाटन तेवारी आदा लक लतीफ़ थे ब्या बरस जन भारी मंज़ल जी मारी ठुका दर के तिरसा वॾा वण वण कर जतना गस जन नीला
अदियूं अब्दुल लतीफ चे उत कया है कल हीला जित कुड़ मन कबीला उत रहबर रस जरा हमें सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वडा वण वण कर जा जित पानी खयम न पा जबल जलदायों करे तख दिखारे ता लगन लुकू लतीफ चे माजूर न मथा उत हो त ओडोआ जित हो जस है कनी हमदई सलात खां बाद काबिल ताज़ीम बिरादरम साईं मौलवी मोहम्मद खान सुमरो नईमी दामत बरकातुहुल आलिया लायक एहतराम बिरादरम साईं मौलवी गुलाम मोहम्मद जत नईमी मद्दज़िल्लहुल आली स्टेज ते वेठल जी वकार मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाई अल्हम्दुलिल्लाह मुखां में असांजे बिन ख़तीबन तमाम सुहणा बयान ॿुधाया ऐं इहो बि ॿुधायूं अॼोको ही जलसो अॼोको ही प्रोग्राम मरहूमो मग़फूर चाचा हाजी कादर बख्श कोसो रहमतुल्लाह अलैहि जी याद में ॿारहे जे सिलसिले में संदसि पुटनि अज़ीज़नि इकारबनि जे ताउन सां मुनक़िद कयो आहे। दुआ था कयूं रब करीम शाल असांजे हिननि दोस्तनि जो ही प्रोग्राम पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए आमीन। ऐं इन जो सवाब चाचा हाजी कादर बख्श मरहूम रहमतुल्लाह अलैहि जे रूह के नसीब फरमाए। दोस्तों तकरीर खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त ही जेको सिलसिलो ईसाले सवाब जो आहे ख़ैर ख़ैरात जो आहे इहो तरीक़ो सिर्फ़ असां मदीने जे साईं जी उम्मत खे नसीब आहे। अॻियूं जेके उम्मतूं गुज़री वयूं उन्हनि में इहो हो त जेको माण्हू जीअरो आहे हयातीअ में जेके उन नमाज़ूं पढ़ियूं ख़ैरातूं कयईं नेक अमल कयईं उहे सरदा पर असां ऐं तव्हांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातो ॾींहुं असांजे लाइ दुआऊं रातो ॾींहुं असांजे लाइ रोअण अल्लाह जी बारगाह में दुआ करण मुंहिंजा मौला मुंहिंजी गुनहगार उम्मत ते रहम फरमा। अल्लाह से पंहिंजे हबीब करीम खे दिलासा ॾिना त मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत जे लाइ असां अहिड़ियूं इबादतूं अहिड़ा वज़ीफ़ा अहिड़ियूं रातियूं महीना रोज़ा ख़ल्क़े छॾिया जेकॾहिं तुंहिंजी उम्मत थोरी बि महिनत कंदी मां उन्हनि जा बेड़ा पार फरमाए छॾींदुसि। पर मुंहिंजे सुहिणे महबूब खे इहो फ़िक्र रहियो त इन्हनि जे बावजूद बि अगरि मुंहिंजो को उम्मती गाफ़िल थी वियो मेहनत न कई गुज़ारे वियो पोइ छा थींदो। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब पोइ बि तूं फ़िक्र न कर वल्लज़ीन जाऊ
मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। मुंहिंजा हबीब उहो तुंहिंजो उम्मती गुज़ारे वियो, पर पोयां त हूंदा न, पोयां हुन जा बच्चा, पोयां हुन जा अज़ीज़ इक़ारब हुन जे लाइ दुआऊं कंदा, ख़ैरातूं कंदा, अहिड़ा प्रोग्राम कंदा, क़ुरान पढ़ंदा ऐं दुआऊं घुरंदा। मां रब उन्हनि जी दुआउनि जे सदके क़ब्र में बि उनखे बख़्श करे। सुभान अल्लाह, सुभान। इहो सिलसिलो असां तव्हां जे मथां महिरबानी थी अॻियुनि उम्मतुनि में न। अल्हम्दुलिल्लाह त असांजे दोस्तनि पंहिंजे वालिद साहब जी यादि में ही प्रोग्राम रखियो आहे। हाणे मौक़ो आहे ईसा साहब जो, या त वरी मौज़ू बयान कजे मौत जो, पर इहे मौज़ू बि मशहूर आहिनि। थोरो घणो जितां मौक़ो मिलियो अर्ज़ रखंदुसि, पर ही जेके ॾींहं आहिनि उहे हज जे सीज़न जा, हज जो सीज़न हले पियो। मूं मुनासिब समझो त अॼु मूंखे काबतुल्लाह शरीफ़ जी तारीख़ ॿुधायो। सुभान अल्लाह। त काबो शरीफ़ दुनिया में कॾहिं आयो, केतिरा क़िबला आहिनि, पर ख़ुसूसन जेको असांखे रब क़िबलो ॾिनो आहे उन जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल वटि केॾो काम ऐं वो दुनिया में कीअं आयो, इन सिलसिले में ॿ टे ॻाल्हियूं कंदासीं। अल्लाह साईं अवां सां गॾु मुंहिंजी बहादुरी क़बूल फरमाए। सुहिणे मदीने वारे साईं जो फरमाने आलीशान आहे, ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुस्लमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं, जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सलात जो मौक़ो हुजे या सुभान अल्लाह जो, त दिल खोले सुभान अल्लाह ऐं सलात पढ़ंदा कयो। छो त हीअं पाण कॾहिं कॾहिं था कयूं, बाक़ी त कमनि खां वांदा ई कोन। हर को पंहिंजी गरपूरी पंहिंजे फिक्रात में आहे, पर जॾहिं अहिड़ो मौक़ो मिले तो गॾिजी वियूं था त कम से कम हिकु दफ़ो सुभान अल्लाह चवण ते बि 70 नेकियूं मिलनि, 70 गुना माफ़, 70 दर्जात बुलंद। ऐं हिकिड़ी सलात पढ़ त अल्लाह जूं 20 रहमतूं वसी थियूं, 20 गुना माफ़, 20 दर्जात बुलंद। केॾो फ़ाइदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो। ऐं पोइ जेकॾहिं सुभान अल्लाह सलात बि न, असीं वेंदा आहियूं न बलूचिस्तान इलाइक़ो जबल, उते जबल जा माण्हू सुभान अल्लाह घटि चवंदा आहिनि, हला भला घणी चवंदा आहिनि। का ॻाल्हि सुठी लॻंदी आहे न, जबल जे माण्हू खे ॿुधायो हला भला, पोइ जेकॾहिं हो न त पोइ हला भला ते कमु हलाईंदा। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। अल्लाह से फरमाए तो बेशक पहिरियों घर जेको अॼो वियो जोड़ियो वियो माण्हुनि जे लाइ, उहो मुंहिंजो घर आहे। सो बैतुल्लाह शरीफ आहे जेको मक्के पाक जे शहर में आबाद वाक़िआ। मुबारक व हुदल लिल आलमीन, जेको ॿिन्ही जहाननि जे लाइ बरकत भी आहे ऐं हिदायत भी आहे। दोस्तों
आसमान कोन हा, जमीन बि न हुई, सिर्फ पानी पानी हुयो। हर तरफ पानी जी बादशाही हुई, समुंड हुयो ऐं खुद अल्लाह साईं जो अर्श अज़ीम भी पानी जे मथे रखियल हुयो। जी अल्लाह कुरान में फरमायो, अल्लाह से फरमाए तो वकान अर्शुहु अलल मा। ये उन वक्त जी गाला जने मुझो अर्श अज़ीम भी पानी जे मथा हुयो। हर तरफ पानी पानी हुयो, समुंड जी बादशाही हुई ऐं अवां जे मालूमात में इजाफो कंदो हला तो समुंड जो पानी अग में मिठो, अग में पानी मिठो, पर कराची वारनि खे पानी जी खोटी कान हुई, इतां ई लेनू छिकाए अचूं हा, अग में मिठो। खारो कीअं जो तकब्बुर कयई, फखर कयई, वॾाई कयई ते जेकॾहिं आऊं न हुजां हा त ख़ुदा जी मखलूक उन मरी वञे हा। वॾाई कई त ख़ुदा जी मखलूक पानी किथां पी, अल्लाह साईं खे उन जी वॾाई कान वणी। रब करीम फरमायो, समुंड मां तोखे खारो करे थो छॾियां, अॼु खां पोइ मुंहिंजा पखी तुंहिंजो पाणी कोन पीअंदा, मां तुंहिंजी पंहिंजी मखलूक जे लाइ ॿियो इंतज़ाम थो कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ इहो समुंड खारो थी तकब्बुर जे करे। प्यारा मुसलमान भाइरो, त हर तरफ समुंड जी बादशाही, हर तरफ पानी पानी हुयो, खुदा जो अर्श अज़ीम भी पानी जे मथा रखियल हुयो। पोइ अल्लाह पाक इरादो कयो त मां पंहिंजो घर जोड़ियां, आसमान ज़मीन खलकियां, पोइ मां इंसानन जो सिलसिलो दुनिया में आबाद कयां, पंहिंजी मखलूक खे पैदा कयां। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पानी जे चौथे हिस्से खे फरमायो, तूं ज़मीन में तब्दील थी वञ। हाणे जेका बि दुनिया आबाद आहे उहा सिर्फ चौथे हिस्से ते, टिन हिस्सनि ते अॼु बि पाणी आहे। टे हिस्सा पानी जी बादशाही आहे, हिकड़े हिस्से ते दुनिया आबाद आहे। ओ मुंहिंजा प्यारा, जॾहिं चौथो हिस्सो ज़मीन जो ठही तैयार थियो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे मलाइकनि खे हुकुम फरमायो त हाणे ज़मीन जे पूरे विच ते मुंहिंजो घर ठाहियो। हाणे जिते हिन वक्त काबो शरीफ आहे, मक्के पाक में काबो शरीफ जी जाइ ते आहे, इहो बिल्कुल सेंटर ऐं विच आहे ज़मीन जो। हेॾां होॾां हेॾां होॾां जेकॾहिं पैमाश कजे त हिक जेतिरी ज़मीन बीहंदी। विच ते ख़ुदा जो घर काबतुल्लाह शरीफ आहे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह पाक आसमाननि खे जोड़े पंहिंजो अर्श मथे खणाए वियो ऐं मलाइकनि खे हुकुम फरमाई त विच ज़मीन ते मुंहिंजो घर जोड़ियो। पोइ जेको मलाइकनि ख़ुदा जो घर अॼो, उहो सॼो शीशे जो ठहियल, वो सॼो शीशे में कांच जो ठहियल। ऐं हिन वक्त इलाही पंहिंजूं अहिड़ियूं इमारतूं आहिनि, ऑफिसूं आहिनि जेके शीशे जूं ठहियल हूंदियूं आहिनि, या ॿियो न त घणे क़दुरु शीशे जो कमु थियल हूंदो आहे। पर अॼु बि हिंदुस्तान में अहमदाबाद में कांच वाली मस्जिद मशहूर आहे। उन जी छत, उन जूं भितियूं सभु कांच जूं। अहमदाबाद शहर है जिते हज़रत साईं कुतुबे आलम तो रहे। कुतुबे आलम जे पासे में उहा कांच वाली मस्जिद आहे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जे मलाइकनि शीशे जो ख़ुदा जो घर ठाहियो। पोइ रब करीम फरमायो, जेसिताईं
इंसान पैदा कया आदम अलैहिस्सलाम के आया तेस ताईं मुझे घर जो अवां तवाफ कयो पो काबतुल्लाह शरीफ जो मलाइक तवाफ कंदा रहा सिलसिलो जारी रहो अल्लाह ताला दी ज़ात हिकड़ो भेरो पंहिंजे मलाइकन खां पुछो मलाइको मुझो इरादो आ व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा मां चाहियां थो त मां ज़मीन ते पंहिंजो खलीफो पैदा कयां ऐं उन जी औलाद खे पैदा कयां अवां छा था चओ रब के खां सलाह वरती मलाइका हालांकि सवाल तो पैदा थे तो अल्लाह साईं के मलाइकन खां सवाल करण जी कहिड़ी ज़रूरत रब अहकमुल हाकिमीन मुख्तार कुल्ला जीअं वणे तीअं करे रब इहो मशवरो मलाइकन खां छाजे लाइ वरतो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इन जे लाइ साईं तव्हां जे लाइ भी मशवरो करण अल्लाह जी सुन्नत बंदी हुई असां जे लाइ जीअं मदीने जा साईं जॾहिं भी जंग लगंदी ऐं अहिड़ो मुश्किल वक़्तु ईंदो हालांकि साईं खे त ख़बर हूंदी पर पोइ बि हज़रत सलमान फारसी खां मशवरो छो त वॾी उमिरि जो 250 साल उमिरि पोइ तजुर्बे जे लाइ त मक़सद असां जे लाइ सबक़ आहे त जॾहिं ॻोठ में या अल्लाह पनाह करे अहिड़ो मसलो अची वञे या इलेक्शन जो ज़मानो अची वञे या को बि अहिड़ो हादसो पेश अचे त हुकुम आहे त पंहिंजे वॾनि सां मशवरो वॾनि खां पुछो त हाणे छा थींदो कीअं कयूं या हाणे इलेक्शन गुज़री भला वॾड़ा वेठा त हाणे भला वोट कंहिंखां फ़ाइदो आहे इहो मशवरो करण अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तो कदे को अहम कम हुजे तो पंहिंजे वॾनि सां मशवरो कंदो तो उन मशवरे में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरफ प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला दी ज़ात का बरकात फरमायो मलाइको दियो खबर अवां छा था चओ मलाइक गॾिजी चवण लगा कालू अतजअलु फीहा मन युफ़सिदु फीहा व यस्फिकु दिमा ऐ असांजा पाक रब इन्हनि खे पैदा न कर ये झेड़ा कंदा फसाद कंदा गुनाह कंदा जुल्म कंदा खून वहाईंदा इन्हनि खे पैदा न कर वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक तुंहिंजी इबादत जे लाइ तुंहिंजी हम्द जे लाइ तुंहिंजी तस्बीह तारीफ़ जे लाइ असीं मलाइका ई खोड़ पर अल्लाह से फरमायो इन्नी आलमु मा ला तालमून ऐ मलाइको जेको कुछ मां थो ॼाणा अवां कोन था ॼाणा अवां जी नज़र गुनाहगारन ते आहे अवां जी नज़र मुजरिमन ज़ालिमन जे मथां आहे गुनाहगारन जे मथां आहे पर मां रब जी नज़र उन्हनि बानन ते आहे जो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा इन्हनि इंसाननि में अहिड़ा मर्द हूंदा अहिड़ियूं औरतूं हूंदियूं जेके रातिनि जूं रातूं ओजागा करे मां रब करीम जे इबादत में घारे छॾींदा मिठाई ज़ादो फरमाए इलाही तो आशिकन जी हल्की अहड़ी ज़ात के बियन बाटन ते के जागन सारी रात तो पिर फुटे पिर भात वनी मेलो कन मोहम्मद सिंह कन तस्बीह मन मणियूं दिल दंबूरो जन तंजू से कल्ब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक ला इयो राग रगन कोई सुता मरसुअन निंड इबादत
सादत जन जी सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे वरी हिते सवाल थो थिए मलाइकनि चयो त हिन इंसाननि खे रब पैदा न कर, ये गुनाह कंदा, जुर्म कंदा, ज़ुल्म कंदा, रत वाईंदा। आऊं तव्हां खां पुछां थो असीं अञा पैदा ई कोन थिया, अञा आया ई कोन हुआसीं, मलाइकनि अॻु ई असां सां खणी इहा ॻाल्हि थोपी ते अहिड़ा हूंदा, हीअं हूंदा, हीअं हूंदा। इन जो जवाबु इहो आहे रब करीम पंहिंजे मखलूक जूं तक़दीरूं सभु कुझु ठाहे लोहे महफूज़ में दर्ज करे छॾियो। उन टाइम में मलाइकनि उन लोहे महफूज़ में ॾिठो त हीअ मखलूक ख़ुदा पैदा कंदो, जिन में के गुनाह कंदा, के मुजरिम भी हूंदा, त के ख़ुदा जा औलिया, वली, कामिल, नेक, सालिह अहिड़ा बाना भी पैदा थींदा। अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मशहूर किताब जे अंदर शरह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त असांजे ॻोठ में हिकिड़ो माण्हू गुज़ारे, इहो बि सादो पर आशिक़ रसूल लिख में अल्लाह जी इबादत कंदो, माण्हू ने लेखे कुझु कोन हो। पोइ जॾहिं गुज़ारे वियो असां उनखे दफ़न कयोसीं त पाण वटि बि हिकु ॿ माण्हू पहिरीं क़ब्र में लहंदा ठाहींदा कम खे, पोइ वरी हिकिड़ो बीहंदो आहे आख़िर में आख़िरी सिल्फ रखी पोइ निकिरंदो आहे त हिकिड़ो माण्हू जेको अंदरि क़ब्र में हुयो, सभु क़ब्र वारो कमु पियो ठाहे, उन माण्हू जो अॻे खीसे में हीरो पियो हो। ख़बर कान पई मथे जॾहिं निकिरी आयो उन खां पोइ घोड़ा घोड़ा चई अदा मुंहिंजो हीरो किरी वियो, क़ीमती हीरो मां ग़रीब मिस्कीन आहियां। ऐं क़ब्र ते कुझु मिटी बची वई, उन टाइम में घोड़ा घोड़ा कई दुआ कयो रब असांखे बि क़ब्र जे लाइ तयारी करण जी तौफ़ीक़ ॾे, ख़ुदा करे असांजे लाइ रब क़ब्र खे जन्नत जो बाग़ बनाए, सभिनी जे लाइ बनाए। क़ब्र खे न विसारियो, क़ब्र ॾुखी न आहे, क़ब्र मोमिन जे लाइ जन्नत जो बाग़ आहे। मौत ॾुखियो न आहे, मौत मोमिन जो महराज आहे, पर सिर्फ़ उन जे लाइ तयारी कजे, मौत जे लाइ क़ब्र जे लाइ तयारी कजे। क़ब्र खे विसार न, खिलायो थे जन से, खिलायो थे जन से रुवारे हल्या मिठा मोर माण्हू अज विसारे हल्या, खिलायो थे जन से, खिलायो थे जन से रुवारे हल्या मिठा मोर माण्हू अज विसारे हल्या। रज़ा सां रब जे थिया से रवाना, रज़ा सां रब जे थिया से रवाना, परे प्यार वारन अॼा आसताना, परे प्यार वारन अॼा आसताना। सुती सूरवारी, सुती सूरवारी प्यारे हल्या व्या मिठा मोर माण्हू अज विसारे हल्या व्या। खिलायो थे जंग से, खिलायो थे जंग से रुवारे हल्या व्या
अज विसारे हलिया मोहम्मद खान मंज़ल उन्हनि पंहिंजी माणी